में क़ौमी हलचल तोड़े लोक गीतन में पंहिंजे सुरीले आवाज़ ज़रिए नवां मोड़ ॾींदड़ अज़ीम ॻाइणी जीजी ज़रीना बलोच जे विछोड़े के 6 साल मुकमल थी विया। जीजी ज़रीना बलोच के भेटा ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं थी रहियूं आहिनि। संदस याद में अॼु सिंध म्यूज़ियम में एक तकरीब ॾिठल है जंहिंमें सकाफ़त वारी सूबाई वज़ीर ससी पलेजो भी इन हवाले से उनमें शिरकत कंदी। अव्हांखे आगाही ॾींदा हलूं त जीजी ज़रीना बलोच केतिराई किताब पिणु लिखिया, नामियानी लेखिका भी हुई। उन खां अलावा सियासत में भी संदस जेके ख़िदमतूं आहिनि उहे यादि रखण जहिड़ियूं आहिनि ऐं औरतुनि जी भलाई जे लाइ भी उनजो किरदारु इंतिहाई अहम रहियो आहे। नाज़रीन ॿुधायूं पिया त सिंध म्यूज़ियम हैदराबाद में जीजी ज़रीना के ख़राजी तहसीन पेश करण जे लाइ अॼु संदसि 6हीं वरसी मल्हाई पई वञे। 6 साल मुकमल थी चुका आहिनि संदसि विछोड़े खे। मुख़्तलिफ़ अॻवान कारकुन ऐं आम माण्हू जेको आहे उन में शिरकत कंदा। वरी महिरबानी मुंहिंजी सलीम।